सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां अव्हांजो मेज़बान जाफ़र मेमण। सामिन हिन वक़्तु असां सां मौजूदु आहिनि नसीर मेमण साहब, जिन खे असां गुज़ारिश कई आहे त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप अॼु जेको ख़िताबु कयो आहे पंहिंजी सदारत जो पहिरियों साल ते, हिन में जेके अहम ॻाल्हियूं आहिनि ख़ासि करे सिंध जे पर्सपेक्ट में जेके शयूं असांखे कंसीव करणु घुरिजनि या इल्म जे हवाले सां जेके हुन अमेरिकी समाज जे लाइ ॻाल्हियूं कयूं आहिनि, इन्हनि बाबति असांजनि दोस्तनि खे जेके पूरी दुनिया जे अंदरि वेही रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो ही आवाज़ु ॿुधनि पिया, उन्हनि खे पंहिंजे रायनि खां आगाह कनि। अचो त ॿुधूं साईं नसीर मेमण साहब जा ख़्याल त हू डोनाल्ड ट्रंप जे कहिड़े अहम नुक़्ते ते ॻाल्हाइण बि चाहे थो ऐं पूरी दुनिया ताईं पंहिंजा ख़्याल वीचार बि पेश करणु चाहे थो। अॼु अमेरिका जे सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजी सदारत जो पहिरियों साल पूरो थियण ते स्टेट ऑफ द यूनियन खे हिकिड़ो ख़िताबु कयो, तमामु तफ़सीली ख़िताबु हो ऐं उन में दुनिया जहान जे मसइलनि ते हुन ॻाल्हायो, इंटरनेशनल एड ते बि ॻाल्हाई, इंटरनेशनल रिलेशन्स ते बि ॻाल्हाई, इंटरनेशनल ट्रेड एग्रीमेंट्स ते बि ॻाल्हाई, तमामु घणनि मौज़ूअनि ते हुन ॻाल्हायो, छो त इहो सालियाने ख़िताबु तमामु अमेरिकी सदर जो तमामु जामे ख़िताबु हूंदो आहे। पर हुनमें जेका हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका मूंखे ॾाढो जंहिं अपील कयो त हुन चयो त अमेरिका खे ज़रूरत आहे त वधीक हुनरी स्कूल खोले, छो त मार्केट जे अंदरि कॉम्पिटिशन तमामु वधी वियो आहे। हाणे इहा इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त अमेरिका जेको वन ऑफ द हाईएस्ट एजुकेशन वारनि मुल्कनि मां आहे ऐं उते मार्केट जी जेका सूरत हाल आहे उहो वाक़ई जॾहिं टाइम्स ऐं न्यूज़ वीक पढ़जनि था त लॻे थो त उते त मार्केट में एॾो शदीद चटाभेटीअ जो लाड़ो आहे जो असां वटि अञा उनजो तसवुरु कान्हे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस उते तेज़ीअ सां मार्केट में दाख़िल पई थिए, रोबोट्स पिया अचनि जेके इंसाननि खे बेरोज़गार कंदा, तमामु घणा जेके मार्केट जा कम आहिनि उहे रोबोट संभाले वठंदा ईंदड़ सदी त परे जी ॻाल्हि आहे, चंद ॾहाकनि जी ॻाल्हि आहे। ड्राइवरलेस कार्स पियूं अचनि, तमामु हिकिड़ो वॾो जहान पियो बदिलिजे जंहिंखां असां हिते वेठल माण्हू घणे भाङे वाक़िफ़ न आहियूं। इन पस मंज़र में अमेरिकी सदर जो इहो चवणु त असांखे हाणे हुनरी स्कूलनि जी ज़रूरत आहे। हुनरी मां मुराद हिते इहो रुॻो कोन्हे त को वाडनि ऐं लोहारनि जा दुकाननि जी ॻाल्हि थो करे, हू हुनर खे हिकिड़े वसी माना में ॾिसे थो त जेके मॉडर्न स्किल्स आहिनि, जेके IT सां कनेक्टेड आहिनि, ॻंढियल आहिनि, ऐं पोइ आम स्किल्स बि जंहिंमें तव्हांजे रोज़मर्रा जे जेके घरेलू ऐं कारोबारी सनत जूं नंढियूं नंढियूं ज़रूरतूं आहिनि
जंहिंमें ज़ाहिर आहे त कारपेंटर बि अची वेंदा, पर उहे कारपेंटर अहिड़ा न हूंदा वाढा जहिड़ो असां वटि हूंदो आहे। उहो बि हिकिड़ा मॉडर्नाइज़ सिस्टम जो हिसो हूंदा, फिटर हूंदा, वेल्डर हूंदा, त उहे इंडस्ट्रियल स्टैंडर्ड जा हूंदा। त उन क़िस्म जे हुन लाड़े खे प्रमोट करण जी ॻाल्हि कई। इन जॾहिं इहो जुमिलो चयो त तव्हां जेकर उहा वीडियो क्लिप ॾिसंदा त स्टेट ऑफ द यूनियन जा समूरा मेंबर उथी बीठा ऐं हुननि ताड़ियूं वॼायूं। सो इन मां अंदाज़ो कयो त जदीद मार्केटनि जो लाड़ो छा आहे, ऐं इन पस मंज़र में असांखे सम्झणु घुरिजे त असांजा लाड़ा छा हुजणु घुरिजनि। असां वटि तइलीम मजमूई तौर ते हिकिड़ो सॼे पाकिस्तान में हिकु बहिरानी हालत में हलंदी पई अचे कई सालनि खां। सिंध में हालत तमामु ख़राबु आहे हुनजी, बंदि स्कूल, गोसड़ू मास्तर, गुम थियल मास्तर, इहा हिकिड़ी आम कहाणी थी वई आहे। यूनिवर्सिटियुनि जो हाल पूरो सारो आहे, कॉलेजनि जो हाल पूरो सारो आहे। नतीजे में जेको ह्यूमन रिसोर्स असां पैदा करियूं था उन वटि डिग्रियूं त हुजनि थियूं, पर उहो स्किल नथो हुजे जो मार्केट में का मयारी क़िस्म जी उहे जॉब मार्केट में चटाभेटी में कम्पीट करे सघनि। जेको प्राइवेट मार्केट आहे इहो ज़हन में रखिजे त हाणे सरकारी शोबे जो मार्केट महदूद थी वियो आहे। उन में जॉब्स न हुजण जे बराबरि थियूं अचनि, तमामु घटि थियूं अचनि। असुलु जिते रोज़गार जा मौक़ा आहिनि सो ख़ानगी शोबो आहे। उहो ख़ानगी कारोबार जो शोबो तमामु वॾे पैमाने ते आहे, ऐं उनखां पोइ ख़ानगी जेको असां वटि सनत जो शोबो आहे, जेतोणीकि सिंध में उहो घटि आहे। पंजाब में घरेलू सनत बि आहे, वॾी सनत बि आहे। सिंध में ॾेई वठी हुनजो मर्कज़ जेको आहे कराची आहे। कुझु तव्हांखे थोरा थोरा स्पाट्स नूरियाबाद, हैदराबाद, कोटड़ी, कुझु सखर, पर जेका सही माना में जिते तमामु वॾी जॉब मार्केट आहे उहा कराची थी नज़र अचे। ऐं हिकिड़ी नई जॉब मार्केट हाणे डेवलप थिए पई, उहा सरपार करा, जीअं जीअं उते कोल जी माइनिंग वधे पई ऐं पावर प्लांट्स लॻनि पिया, त उते बि हाणे स्किल लेबर जी वधीक ज़रूरत थिए पई। सो होपफुली उमेद इहा आहे त जीअं जीअं थर जे कोयले ते वधीक बिजली पैदा थींदी या ॿियनि हंधि जेके बिजली जा यूनिट्स लॻनि था उन सां जेकर सनतकारीअ खे हथी मिले थी ऐं बिज़नेस खे हथी मिले थी त पोइ सिंध जे अंदरि स्किल्ड लेबर जे लाइ तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ ईंदड़ सालनि में मूंखे पैदा थींदे नज़र थियूं अचनि। हाणे असांखे हुनजे लाइ तयारीअ जी ज़रूरत आहे। केरु छा थो त असां घणे भाङे स्कूलनि जे मसइले ते त ॻाल्हि ॿोल थिए थी जेका तमामु ज़रूरी आहे ऐं हुनजा नतीजा बि सुठा अचनि था। मुहिम हलनि थियूं, इलाही नौजवान दोस्त हुन में वॉलंटियरली कमु पिया कनि स्कूल हलाइण जे लाइ, सरकार ते दबाव विझनि था। कुझु नौजवान पंहिंजी हिमत सां नंढा नंढा स्कूल क़ाइमु कनि पिया था। इहे सभु सुठा कम आहिनि, सिंध खे हिन जी ज़रूरत आहे। पर असांखे इहो न विसरणु घुरिजे त स्कूली तइलीम सां गॾु, मां नथो चवां त स्कूली तइलीम जे मुतबादिल तौर, पर स्कूली तइलीम सां गॾु असांखे हुनरी तइलीम जी शदीद ज़रूरत आहे। न त थिए छा थो त असांजा नौजवान पढ़नि था, पोइ मैट्रिक कयनि, पोइ इंटर कयनि, पोइ जीअं जीअं जहिड़ी हालत में मैट्रिक इंटर थिए थी उहा पाण ॾिसूं था, पोइ यूनिवर्सिटी में पहुचनि था, पोइ कोई BA कनि था, ॿ MA कनि था, LLB बि कनि था, पर पोइ उन्हनि डिग्रियुनि जो मार्केट में खपत कान्हे। MA कंदड़ हाणे छा सॼे सिंध में छा 50,000 लख माण्हू 2 लख माण्हू मूंखे ख़बर न आहे केतिरा सॼे सिंध में पैदा थियनि था। हाणे MA जी डिग्री को स्किल न आहे जंहिं ते वॾियूं नौकरियूं पयूं हुजनि। थोरियूं घणियूं सरकारी शोबे में नौकरियूं मिली वेंदियूं, कुझु प्राइवेट शोबे में मिली वेंदियूं, पर उहे शायदि 10% माण्हू बि अकोमोडेट न थी सघंदा। सो सही माना में जिते मार्केट में जॉब्स आहिनि उहो आहे ख़ानगी शोबो। ख़ानगी शोबे खे बेसिक एजुकेशन सां गॾु 2 शयूं ॿियूं खपनि थियूं। हिकिड़ी त बेसिक तइलीम त ज़ाहिर खपे ई खपे थी, उन सां गॾु हुनरी तइलीम आहे, हुनरी सिख्या आहे, त पोइ उन सां हुनजी खपत जो इम्कान बहितर थी थो वञे। उन सां गॾु कंप्यूटर जा स्किल्स खपनि। उन सां गॾु जेकर थोरी आला तइलीम वरितल आहे त पोइ उन सां गॾु मुनासिबु अंग्रेज़ी अचण बि हिकिड़ी मार्केट जी ज़रूरत आहे। हाणे इहे सभई शयूं जेकर असां वटि नथियूं हुजनि त पोइ असां या त रुॻो वॾेरनि जे उताक ते वञी था वेहूं त का सरकारी नौकिरी ॾियारियो, कोई MPA MNA खे मिनत था कयूं, जाफ़र मेमण खे चऊं था, ॿियनि खे चऊं था अदा किथे नौकिरी ॾियारियो, फलाणे खे फ़ोन करे नौकिरी ॾियारे, NGO वारे खे चओ नौकिरी ॾियारे। पर थिए छा थो त हर साल जेके नौजवान दाख़िल थियनि था जॉब मार्केट में डिग्रियूं वठी, उन्हनि जो तइदाद त हाणे अलाए केतिरनि हज़ारनि में आहे। यूनिवर्सिटियूं खुलियूं आहिनि, यूनिवर्सिटी जा कैंपसिस खुलिया आहिनि, प्राइवेट इदारा खुलिया आहिनि, पर मार्केट में एतिरी खपत आहे कोन डेस्क वारे नौकिरीअ जी। असांजो मसइलो इहो आहे त हर नौजवान इहो सोचे निकिरे थो त मां हितां निकिरां, पोइ मूंखे 17 ग्रेड जी या 16 ग्रेड जी घटि में घटि नौकिरी मिले, उहा टेबल कागज़ जी कुर्सी जी नौकिरी हुजे, पटेवालो बि मिलियल हुजे, को क्लार्क बि मिलियल हुजे, ऐं अञा बि वाह जी ॻाल्हि जे करे ड्यूटी ते वञिणो ई न पए। इहो जनरली हिकिड़ी साइकोलॉजी असांजे नौजवान जी डेवलप थी आहे, ऐं हुन में असां उन तफ़सील में हींअर नथा वञूं त उहा कीअं थी आहे उहो अलॻि बहस आहे, पर उहा साइकोलॉजी डेवलप थी वई आहे। इन जे करे सोसाइटी में फ्रस्ट्रेशन आहे। हज़ारे नौजवान अचनि था, चवनि था साईं असां वटि डिग्री आहे, असां पास कई आहे, मूं वटि A ग्रेड आहे, पर मूंखे नौकिरी नथी मिले।
पर पोइ जॾहिं 5 मिंट इंटरव्यू रुगो ईअं इनफॉर्मली कयूं था त सम्झ में अचे थो त हिन नौजवान खे नौकिरी मिलणु ॾाढी मुश्किल आहे। हाणे इहो सॼो ट्रेंड असांखे बदिलाइण जी ज़रूरत आहे। उन ट्रेंड जो में जेके तब्दीलियूं आणण जी ज़रूरत आहे, त हिकिड़ी अहम तब्दीली इहा आणण जी ज़रूरत आहे त असां हुनरी शिक्षा जे स्कूलनि जी बि का ख़बरचार वठूं। असां वोकेशनल स्कूल खुलियल आहिनि, टेक्निकल सेंटर खुलियल आहिनि, टेक्निकल कॉलेज खुलियल आहिनि, छा था कनि, केतिरा सुठा आहिनि, हलनि था नथा हलनि, लेबोरेटरियूं उते कमु कनि थियूं नथियूं कनि, इंस्ट्रक्टर उते सुठा आहिनि या न आहिनि, ट्रेनिंग जा मॉड्यूल मॉडर्न ज़रूरतुनि जे मुताबिक़ अथनि या न अथनि, इन जी को ख़बर बि नथो वठे या थोरा माण्हू का उन ते अखि रखनि था। तो जिते स्कूलनि ऐं कॉलेजनि ते तमामु घणो बहस थिए थो, उते हुनरी स्कूलनि ते, टेक्निकल स्कूलनि ते, कॉलेजनि ते ॻाल्हि थी नथी पई। सो मां ज़ाती तौर अॼु जीअं अमेरिकी सदर जो ख़िताबु ॿुधो त मूंखे हिन जुमिले ॾाढो क्लिक कयो ऐं मां मुख़्तलिफ़ दोस्तनि खे हुन ते उहा मैसेजिस बि कया, कुझु सोशल मीडिया ते बि कया, त असांखे हिकिड़ी इन तरफ़ नौजवाननि जो लाड़ो करण जे लाइ हिकिड़ी मुहिम हलाइण जी ज़रूरत आहे। सरकार खां जिते प्राइमरी स्कूल बंदि थियल खोलाइण जे लाइ असां सुठी सुठी ॾिसूं था मुहिम हलनि थियूं ऐं हुनजा नतीजा बि अचनि था, उते हाणे उन एजेंडा में हुनरी स्कूलनि, फनी स्कूलनि, उन्हनि खे शामिलु करण जी ज़रूरत आहे। छो त मुस्तक़बिल हाणे उन्हनि जो आहे। मार्केट में जॉब्स हाणे हुनर ऐं तव्हां ते मिलंदियूं, टेक्निकल जेको हुनर आहे उन ते मिलंदियूं। सो इन जे लाइ जेका खपत आहे हज़ारे माण्हुनि जी, उहा हाणे सिर्फ़ु ख़ानगी शोबे में मुमकिन आहे। उहो ॿई ख़ानगी कारोबारी, ख़ानगी सनअती शोबा, ॿिन्ही शोबनि में हुनजी गुंजाइश आहे। असांजी ख़ुशनसीबी आहे त असां कराची जहिड़ो हिकिड़ो सनअती ऐं कमर्शियल हब मौजूदु आहे, जेको पाकिस्तान सॼे जा माण्हू उते अची इन सनअत ऐं कारोबार जे ख़ानगी शोबे में रोज़गार हासिलु कनि था, जेको घटि में घटि माण्हू तव्हांखे नज़र अचे थो, सिंधी ॻाल्हाईंदड़ नज़र अचे थो। वेझनि सालनि में उहो बहितर थियो आहे, वधियो आहे, पर अञा हुन में तमामु घणी गुंजाइश आहे, तमामु घणी महिनत जी ज़रूरत आहे। उनजो हिसो तमामु थोरो आहे जॉब मार्केट जे अंदरि, ऐं इहो लाड़ो तॾहिं वधंदो जॾहिं असां तव्हां मीडिया जिते ॿियनि मसइलनि ते तमामु घणो ॻाल्हायूं था, ॿियनि मसइलनि ते तमामु घणो लिखूं था, पॉलिटिकल इशूज़ ते तमामु घणो लिखूं था, क्राइम जा इशूज़ थियनि था, ऐं इन्हनि सभिनी ते लिखणु घुरिजे। सोसाइटी जा मसइला आहिनि, पर असां उन वक़्तु विसारे था वेहूं त इन्हनि मसइलनि सां गॾु ई सोसाइटी जो मसइलो आहे। जॾहिं हज़ारे नौजवाननि खे नौकरियूं न हूंदियूं त उहे ख़ुदि सोसाइटी में हिकिड़ो मसइलो बणिजंदा, उहे ई क्राइम जो हिसो थियनि था, किथे किथे टेररिज़म जो हिसो थियनि था, उन सां सॼी सोसाइटी में फ्रस्ट्रेशन आहे। उन जा नतीजा एॾा उग्रा आहिनि, उहे असांखे मुख़्तलिफ़ शिकिलुनि में नज़र अचनि था। पोइ उनजे नतीजनि ते त असां ॻाल्हाईंदा रहूं था, पर नतीजनि जी जिते पाड़ आहे उन ते ॻाल्हि घटि थी थिए, छो त उहो एॾो अपीलिंग सब्जेक्ट कोन्हे। माण्हू खे नथो वणे त हुनरी सिख्या का शइ आहे जिते वेही ॻाल्हायूं, हुनजे बजाए सियासी मज़मून लिखूं, ॿिए ॾींहुं फ्रंट पेज एडिटोरियल पेज ते फोटो सां गॾु लॻी वेंदो। त इहो जेको अट्रैक्शन आहे पॉलिटिकल डिस्कोर्स जी, उहा पंहिंजी जाइ ते आहे, पर हिननि बुनियादी मसइलनि खे जेकर असां नज़रअंदाज़ कंदासीं त लॉन्ग टर्म में सोसाइटी लाइ हिकिड़ी डिससर्विस आहे। सो मां सभिनी दोस्तनि खे अव्हांजे रेडियो जे मार्फत गुज़ारिश कंदुसि त इहा हिकिड़ी मुहिम हलणु घुरिजे। सिंध में नौजवाननि जी सोच बदिलाइणु घुरिजे। असांखे कारोबारनि जी तरफ़, ख़ानगी शोबे जे सीड़पकारी जे तरफ़, सनअतकारी जे तरफ़ ऐं हुनर सिखण जे तरफ़, टेक्निकल नॉलेज हासिलु करण जे तरफ़ वञण जी ज़रूरत आहे। उनखां सवाइ असां 21वीं सदीअ में का शानदार क़ौम थी सघूं, इहो मुश्किल थी पवंदो। वरी महिरबानी। नसीर साईं, तव्हां खां हिकिड़ो कंपेरिज़न आउं ज़रूरु करणु चाहियां थो त सिंध जी जेका पॉवर्टी आहे उन खे साम्हूं रखी जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त टेक्निकल कॉलेजिस असांजा जहिड़ो तबाह ऐं बर्बादु लॻा पिया आहिनि। हाणे इहो आहे असांजे पब्लिक सेक्टर जो जी सूरत हाल। लाइकवाइज़ असां जेकॾहिं ॾिसूं था प्राइवेट सेक्टर में, त प्राइवेट में वरी असांखे टेक्निकल फिल्म जे हवाले सां कुझु जायूं नज़र अचनि थियूं, उहे बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कराचीअ में आहिनि। हाणे इहो कंपेरिज़न जेकॾहिं ठाहियूं त जेके माण्हू ऑलरेडी असांजा वॾी तइदाद में, वॾी अखिरत में पॉवर्टी जो शिकार आहिनि, हाणे उहे साइंस टेक्नोलॉजी जे इन्हनि मरहलनि मां कीअं पास पइजी सघनि था जो उन्हनि खे असां चऊं त सिंध जे मुस्तक़बिल लाइ तमामु वॾो को रोल प्ले करे सघंदा। इन बाबति तव्हां कीअं सम्झो? मां इहो सम्झां थो त जेके टेक्निकल कोर्सिस आहिनि उहे हासिलु करणु अञा बि सवला आहिनि बनिस्बत डिग्रियुनि जे। डिग्रियूं त 2 साल BA खपे, वरी 2 साल MA खपे, BE करणी आहे त 4 साल खपे, मेडिकल करणी आहे 5 साल खपे। उनजे भेट में ही जेके हुनरी सिख्या वारा कम आहिनि, इहे 3 महीननि जा कोर्स आहिनि, 6 महीननि जा आहिनि, 12 महीननि जा आहिनि।
टेक्निकल कॉलेज जा डिप्लोमा थोरा वॾे टाइम जा आहिनि, पर जिते मार्केट में जंहिं हुनरनि जी 80% खपत आहे उहे त 3-6 महीने जे कोर्स सां थी था वञनि। ख़ानगी शोबो तव्हां सही था चओ, कराची में घणे भाङे आहे, त मां सम्झां थो त असांखे इन शइ लाइ बि नौजवान खे ज़हनी तौरु तयारु करणु घुरिजे त डिग्री जो नौजवान डिग्री वठण लाइ ईंदो आहे न मेरान यूनिवर्सिटी, खैरपुर जो नौजवान बि ईंदो आहे, पंहिंजो सखर मां बि माण्हू अची दाख़िलाऊं वठंदा आहिनि, शिकारपुर ऐं घोटकी मां बि वठंदा आहिनि। तीअं कराची बि त अहिड़ो ई आहे न, कराचीअ खे बि ईअं ई सम्झिजे ऐं उते पेर पाइजे। कराचीअ में कुझु प्राइवेट सेक्टर जा इदारा आहिनि जेके हुनरी सिखियाऊं ॾियनि था। ही जेको आहे हुनर नाले सां हिकिड़ो इदारो आहे, अमन टेक आहे, सैलानी आहे ऐं ॿिया कई अहिड़ा इदारा आहिनि जेके हुनरी सिखाइजनि था ऐं हुन में ॾिठो आहे त उते कुझु सिंधी नौजवान मूंखे नज़र अचनि था, तइदादु घटि आहे। ॿियो इंडस्ट्रीअ जे अंदरि बि जेकर उते तव्हां थोरो पेर रखी था वञो त कुझु उते बि सेखारनि था, छो त हुननि खे बि ट्रेंड वर्कर खपे थो। मूंखे काफ़ी नौजवान हिते गारमेंट इंडस्ट्री जा अहिड़ा मिलिया जिन चयो त असांखे तमामु थोरी शयूं ॾियूं, पोइ असां हिते थोरी पघार ते लॻासीं, जीअं पूरो कंदासीं, असां कमु सिखी वरितो, हाणे असांजो पघार बि बहितर थी वेंदो। सो ख़ानगी शोबे में वरी इहा इनफॉर्मल लर्निंग जा घणा मौक़ा आहिनि। तव्हांखे ही जेके मिस्त्रियुनि जा दुकान मिसाल तौरु तव्हां ॾिसो, मोटर मैकेनिक शॉप ॾिसो, इन्हनि में तव्हां ॾिसो त ही नौजवान अचनि था, उन्हनि खे ॿी का डिग्री या सनद बि कान्हे, उते वेहनि था, छोटू थी वीचारा कमु कनि था, चांहि जे कोप ते कमु कनि था, 6 महीना 12 महीना कमु सिखनि था, आस्ते आस्ते उते थोरो सीनियर थियनि था, 2-3 रुपया कमाइनि था, उन मां केतिरा वरी अॻिते पंहिंजा वर्कशॉप था खोलनि। जहिड़ा तव्हांखे कई मिसाल मिली वेंदा। सिर्फ़ु सोच जे लाड़े जो मसइलो आहे। असांखे हथु मेरे करण खां घबरायूं था। असांजो मिडिल क्लास जो माण्हू चए थो साईं हाणे मां बैंक में ऑफिसर, मुंहिंजो छोकिरो वरी इंडस्ट्रीअ में पेच पाना खणी बीठो हुजे, इहो वरी कीअं थो ठहे, इनखे असांखे कंहिं एनजीओ में नौकिरी करणु घुरिजे। त इहो जेको असांजो ओवरऑल मिडिल क्लास जेको ग्रो अप थियो आहे 70s-80s खां पोइ, ख़ासि तौर ते पोस्ट 1 यूनिट जे दौर जो, कोटा सिस्टम जे दौर में जेको 1 यूनिट खां पोइ कोटा सिस्टम भुटे साहिब जे दौर में राइज थियो, उन में जेको मिडिल क्लास वाइट कॉलर इवाल्व थियो न, उन ज़िंदगीअ जो ख़्वाब बि वाइट कॉलर्ड औलाद वारो ठाहे छॾियो। उहो 3-4 जनरेशन ताईं बि वाइट कॉलर्ड औलाद ॾिसे थो। त हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि सम्झणु घुरिजे त हाणे इंडस्ट्री में बि फ़र्क़ु पियो अचे। उते जेको वर्कर आहे टेक्निकल, उहो बि हाणे को ब्लू कॉलर्ड नथो रहे, मोस्टली टेक्नोलॉजी अची वई आहे। अॻियो कमु जेको हथ सां घणो थींदो उहो 70-80% टेक्नोलॉजी सां थी वियो आहे। सिर्फ़ु नॉलेज खपे थी, तो सोच बदिलाइण जी बुनियादी ज़रूरत आहे। मौक़ा खोड़ पिया। नसीर, हिन में सोच बि यकीनन तव्हां इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त उहा तब्दील थियणु खपे। पर मां जॾहिं ॻाल्हि कयां थो पावर्टी जी, त हाणे जेको माण्हू ग़रीब आहे, गुरबत सबबु हुन ख़बर न आहे कहिड़ी रीति प्राइमरी पढ़ी ऐं अॻिते वधे थो, त हाणे उनखे जेकॾहिं टेक्निकल इल्मु हासिलु करिणो आहे त हिकु त उन जूं फीसूं तमामु वॾियूं आहिनि ऐं उहो बि वरी कराची वञी जेकॾहिं रहणु चाहे त वरी उनजी रहाइश, खाधो पीतो, इहे तमामु माना ॻरा हिकिड़ा ख़र्च आहिनि जेके असांजो नौजवान अफोर्ड नथो करे सघे। हाणे इन रुख में तव्हां ॿुधायो त असांजी हुकूमत खे छा करणु खपे, जंहिंखां प्राइमरी स्कूल नथा हलनि, उनखां टेक्निकल कॉलेज नथा हलनि, स्कूलनि जे अंदरि जेके लैब आहिनि उहे सभु तबाह लॻी पिया आहिनि। हर स्कूल में तव्हां ॾिसो जॾहिं प्रैक्टिकल थींदा हुआ, कंहिं ज़माने में थींदा हुआ, हाणे त रुॻो ॾिसूं था त ख़ाली प्रैक्टिकल ॾिबो आहे, उहो वरी विकिणबो आहे ऐं मार्कूं मिली वेंदियूं आहिनि। हाणे इहो तमामु घणियूं गहरियूं हिकिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांजे इल्म खे, असांजे हुनर खे, असांजे टेक्नोलॉजी खे नौजवान परसेप्ट ई नथो करे सघे न। जाफ़र, इहो माइंड सेट जो मसइलो मां वरी चवां थो। इहो मिथ आहे त ग़रीब जो ॿारु फनी तइलीम का अरबे करोड़ रुपया खपनि था, डिग्रियुनि खां महांगी कान्हे का। मां अर्ज़ु करियां त मूंखे ॿुधायो, सवा ताईं चित्राले कर्क जो माण्हू हथे ख़ाली बस जी छित ते चढ़ी हिते अचे थो, 10-10 माण्हू हिकिड़े में कमरे में रहनि था, उहे बि त ग़रीब आहिनि न। उहे कीअं था सिखिया हासिलु कनि? ग़रीब जो ॿारु ई कंदो। जंहिंखे पेट में बदाणा हूंदा पिया उहो कोन थो सिखणु चाहे, उहो मुस्तक़बिल वरी बि वाइट कॉलर थो ॾिसे। ॾिसो, ग़रीब जे लाइ इहो हुनर सिखण जो मौक़ो आहे ऐं इहो 3-6 महीननि जा कोर्स हिते त कई इदारा मुफ़्त वेठा कराइनि कराची में। ईअं थिए थो त हिते अचनि था नौजवान ऐं इन जा मिसाल बि मौजूदु। ईअं न आहे त को सफ़ा नथो थिए। मां इन करे चयो न त ही जेका आहे न सोच बदिलाइण जी ॻाल्हि आहे। तव्हांखे हिते छोकिरा मां ॾेखारे सघां थो। मूंखे 2 ॾींहं अॻु हिकिड़े कंहिं दोस्त जे ऑफिस में वञण थियो, हुनजे हेठि वर्कशॉप हुयो। उन वटि मर्दान पासे जा 7-8 पसूं नौजवान हुआ जेके हुते हुन वटि कमु कनि था। मुख़्तलिफ़ इन क़िस्म जा हुन वटि जेके आहिनि पंहिंजा बिज़नेसिस हुन ते। 6 ॼणा हिकिड़े नंढे कमरे में पट ते फ्राशियूं विछाए
ऐं उन ते सुम्हनि था। हिकिड़ो बाथरूम उन्हनि वटि आहे। गॾिजी मानी पचाइनि था, खाइनि था। उहे सभु ग़रीबनि जा ॿार हुया, मर्दान खां हलिया आहिनि, कराचीअ पुॻा आहिनि, उहे कमु कनि था। असांजो माण्हू मोरे ऐं जेकर दादू मां न ईंदो गुरबत जे नाले ते, ॾिसो ग़रीब आहे घर में त गुरबत सां वेठो आहे न, ॿाहिरि निकिरंदो त वरी शायदि गुरबत ख़तमु करे सघे। मां थो सम्झां त टेक्निकल ऐं फनी तइलीम मां मुराद कतन कान्हे त वॾनि इदारनि में वॾा कोर्स थियनि। उहो जेके कोर्स अफोर्ड करे सघंदा उहे ई कंदा। बराबरि तव्हां सही था चओ, कोर्सनि जूं फीयूं कुझु माण्हुनि वटि हूंदियूं, कुझु वटि न हूंदियूं। पर ॿिया जेके हिते शिक्षा जे मरहले में अचनि था, जेके अची था मुख़्तलिफ़ बिज़नेस ते थोरी पघार ते 5,000 ते 7,000 ते लॻनि था फ़िलहाल, के अहिड़ा बि हिते मूंखे नौजवान नज़र अचनि था जेके कराची जे लिटरली चांहि मानीअ ते अची कमु कनि था। असां कमु सिखी वञूं, पोइ साल 2 साल 3 साल तकलीफ़ां गुज़रनि था, पोइ कमु पिक करे था वठनि। पर असां वटि उन नौजवान जी गुरबत जो तव्हां छा चवंदो जंहिं वटि 2 BA जूं डिग्रियूं आहिनि, MA जी डिग्री आहे, LLB बि आहे, 4 सालनि खां घर वेठो आहे। ग़रीब आहे, पीउ ढगा थो खपाए, पीउ ज़ेवर थो खपाए, माउ जा पीउ पंहिंजे कफ़न जी रक़म खपाए थो, वञे थो वॾेरे खे लख 2 लख कढी थो जे साईं मुंहिंजे छोकिरे खे नौकिरी जो, समूरी गुरबत जे बावजूदि। मां चवां थो इन ई ग़रीब जे ॿार खे तव्हां ॿुधायो त हिकिड़ो गाॾिड़ो, हिकिड़ी बिरयानी जी देग ऐं 50 प्लेटूं, इहो शायदि 50,000 जो ख़र्च बि कोन्हे। जिते तूं ढगा विझणी 3-3 लख रुपया कची नौकिरी लाइ ॾीं थो, जेका नौकिरी बि तव्हांखे पोइ कॾहिं मिले थी, कॾहिं खाजी थी वञे, त छो न 50,000 रुपये में इहा बिरयानी जी देग खां शुरू कजे? छो न टायर जे पंचर जो दुकानु खोलिजे? छो न कंहिं मोटर मैकेनिक वटि छोटू थी लॻिजे? जाफ़र, कुझु माण्हुनि सां मसइलो हूंदो, पर जनरली मां सम्झां थो त मसइलो ज़हन में वधीक आहे। जेकर असां माण्हुनि जो ज़हन बदिलायो त इहे मसइलनि जा हल मौजूदु आहिनि। दुनिया करे पई, हिन ई सिंध में ॿाहिरियनि सूबनि जा माण्हू कनि था, नथा करियूं त असां नथा करियूं। नसीर साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। सामीन, हीअ मां ॿुधो त नसीर मेमण साहिबु आहे जेको हींअर एग्रो में कमु करे पियो, ऐं ट्रम्प जे हवाले सां जेका तकरीर थी आहे उनखे रेफरेंस ॾींदे नसीर जो ख़्यालु आहे त सिंध में थोरी घणी तब्दीली अचणु खपे, पर उहा जेका परसेप्शन वारी आहे उहा ख़तमु थियणु खपे, ऐं जेके दिमाग़ में ॻाल्हियूं वेठल आहिनि उहे चेंज करणु खपनि त असांजो ॿारु जेको आहे सो इंजीनियर थिए वञी, डॉक्टर थिए वञी, तेसि ताईं उहो उनखे पढ़ाईंदो रहे। पर जेके गुरबत जूं शयूं साम्हूं आहिनि उन्हनि खे साम्हूं रखी जेके शॉर्ट कोर्सिस करे बि टेक्निकल हवाले सां, फनी हवाले सां असांजा ॿार पढ़नि था त यकीनन उन्हनि जे लाइ रोज़गार जा तमामु घणा मौक़ा पैदा थियण वारा आहिनि। ही हुयूं नसीर साहिब जो मौक़िफ़। असांखे उमेदु आहे त नसीर जे ॻाल्हियुनि खे ज़हन में रखी करे अवां बि पंहिंजे बचनि जे लाइ, उन्हनि जे भले जे लाइ, घर जी बहितरीअ जे लाइ कुझु न कुझु अॻु भराई कंदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ॿुधंदा रहो ऐं जाफ़र मेमण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई। सिंध मुंहिंजी अमां, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां, सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।